सॼी दुनिया जा ज़िले टंडो लयार में भी महरम अल हराम जो चंड ॾिसण बैदि सॼे ज़िले में आज़ादारी जो सिलसिलो जारी आहे। उन हवाले सां ज़िले टंडो लयार जे टिनीन तालुकनि तालुके चंबड़, तालुको टंडो लयार, तालुको झंडे मरीजी जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में आज़ादारी जो, नुआखानी जो ऐं मजलिस अज़ा जो सिलसिलो जारी आहे। अचो त उन हवाले सां पंहिंजो आज़ादारनि खां था पुछूं त उन्हनि जो छा चवणु आहे। तमामु माशाल्लाह ज़िले टंडो लयार में जनाब SSP साहब साईं सलीम शाह काफ़िलनि जे फुल प्रूफ सिक्योरिटी ॾिनी आहे। बहितरीन साईं जी असां साईं खे सुर्ख सलाम पेश कयूं था जो साईं असांखे मोमिननि खे वॾो तहफ़ुज़ात ॾिनो आहे ऐं पुलिस जी निगरानी में काफ़िलो पंहिंजी मंज़िल ते रवां थिए थो ऐं आख़िरी पंहिंजो नेहर जे टाइम ते पंहिंजो फुल सिक्योरिटी जे हिसाब सां सफ़ाई सुथराई बि तमामु बहितर नमूने सां जनाब चेयरमैन साहब जनाब DC साहब जन ऐं जिन जे तावन सां लाइटिंग सफ़ाई सुथराई न्याय जी थोराइता आहियूं उन्हनि जा जो उन्हनि सां एतिरो कनि था ऐं न्याज़ नगर जेके बि सरकार जी बारगाह में थियनि पिया इंशाअल्लाह ताला इहे सिलसिलो टीजे ताईं हलंदो। सभिनी उम्मत मुसलमान जे लाइ दुआ घुरियूं अल्लाह ताला सभिनी मोमिननि खे सब्र ऐं तहमुल ॾे ऐं पाकिस्तान जो हिफ़ाज़त रखे मालिक पंथन पाक के सदके। शुक्र अल्हम्दुलिल्लाह हर साल वांगुरु इन साल भी अयाम आज़ाद जे जेका प्रोटोकॉल्स आहिनि जेके कमकार आहिनि तमामु बहितरीन इक़दाम कया विया आहिनि इंतज़ामिया टंडो लयार इंतज़ामिया जे तरफ़ां ऐं शुक्रगुज़ार आहियां SSP टंडो लयार जो MC चेयरमैन DC टंडो लयार ऐं तमामु इदारनि जो जिन मुहर्रम अल हराम में पंहिंजा फ़राइज़ अंजाम ॾिना आहिनि। सभ खां पहिरीं हीउ जेको असांजो क़दीमी हिकिड़ो सिलसिलो आहे जुलूस आहे जेको 150 साल खां मरकज़ी अंजुमन सफ़ीना हैदरी जे प्लेटफॉर्म ते निकिरंदड़ आहे ऐं जारी व सारी आहे। घणी दर दुआ आहे त हर साल वांगुरु इन साल बि हीअ जेके आयाम इमाम हुसैन अलैहिस्सलाम खैर आफ़ियत करे। इज्तिमाही तौर ते सिटी टंडो लयार में 2 जुलूस निकिरनि था ऐं डिस्ट्रिक्ट में जेको आहे काफ़ी जुलूस निकिरनि था। पुलिस जे तरफ़ां तमामु बहितरीन सिक्योरिटी इंतज़ामात कया विया आहिनि। बिलख़ुसूस SSP साईं सलीम शाह साहब पर्सनली जेको आहे सो इंट्रस्ट घणो आहे जंहिंमें जेको आहे सो चेकिंग बि आहे दाख़िली रस्तनि ते बि ख़ारिजी रस्तनि ते बि ऐं DIB इंचार्ज जेको आहे उहो मुसलसल अॻुवान सां राब्ते में आहे त अल्हम्दुलिल्लाह असां मुतमिन आहियूं पुलिस जी सिक्योरिटी में। हीअ आज़ादारी जो सिलसिलो ज़िला टंडो लयार जे अंदरि सभ खां क़दीम मरकज़ी इमाम बारगाह हैदरी राहिब फ़कीर पाड़े मां असांजे ख़ानदान जी ही सिलसिलावार हाज़िरी आहे जेका आबनि ॾाॾनि खां असीं ॾींदा अचूं। हीअ इंतिहाई क़दीम जुलूस आहे जेको पाकिस्तान जे आज़ादु थियण खां अॻु जा ई जुलूस आहिनि जेको आज़ादारी जो सिलसिलो अॼु ॾींहं ताईं पंहिंजे मख़सूस अंदाज़ में उन ई आबो ताब सां रवा दवा आहे। बाक़ी जेतिरे क़दुरु ॻाल्हि आहे इंतज़ामनि जी त डिप्टी कमिश्नर टंडो लयार SSP टंडो लयार चेयरमैन म्यूनसिपल कमेटी एक्शन हेस्को डिस्ट्रिक्ट हेल्थ ऑफिसर ऐं तमामु तर इदारा लाइव स्टॉक जेके बि असां सां कंसल्ट इदारा आहिनि आयाम आज़ाद जे दौरान उहे बहितर अंदाज़ में पंहिंजा फ़राइज़ सर अंजाम ॾेई रहिया आहिनि ऐं बहितर अंदाज़ में आज़ादारान इमाम खे सहूलियात फ़राहम करे रहिया आहिनि। 2026 जो ही मुहर्रम अल हराम आहे 1448 हिजरी जो मुहर्रम अल हराम सां हर साल जीअं जेको आहे सो सिक्योरिटी जा इंतज़ाम बिल्कुलु सख़्तु आहिनि जेके असां ॾिसी रहिया आहियूं। माशाल्लाह SSP सलीम शाह जी बहितरीन कारकर्दगी ॾिसण में अचे पई फ़िल वक़्त ताईं। इंशाअल्लाह दुआ घुरियूं त 10 मुहर्रम बि ख़ैर सां गुज़री वेंदो। हर साल जीअं टंडो लयार हिकिड़ो पुरअमन ज़िलो आहे। टंडो लयार को एहसास करार ज़िलो न आहे जेके मुख़्तलिफ़ ॿिया ज़िला आहिनि त अल्हम्दुलिल्लाह सां असीं ॾिसूं पिया त ख़ैर सां हीअ मुहर्रम बि इख़्तिताम पज़ीर थी। हीअ काफ़िलो मुंहिंजी 47 साल उमिरि आहे पर मूंखां वॾो आहे ऐं ज़िले इंतिज़ामिया अञा ताईं बहितर इक़दाम करे रही आहे ऐं इंशाअल्लाह अॻियां बि उमीदूं आहिनि त ईअं ई इंतज़ामात जीअं हींअर हलनि पिया ईअं ई हूंदा।
जी त नाज़रीन तव्हां आज़ादारनि जा व्यूज़ ॿुधा त हिते ॿ क़दीमी इमाम बारगाह आहिनि, हिकिड़ो मौज दरिया ॿियो सफ़ीना आहे। हैदरी तां जेके वॾा जुलूस निकिरंदा उहे जेके रोज़ानी जे बुनियाद ते निकिरनि था ऐं 10 तारीख़ ते उहे जुलूस निकिरंदा। उन्हनि में ज़िले टंडो अलायार जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि जा जेके आहिनि सवाई आज़ादार हिन में शामिलु थींदा। उनखां अलावा ज़िले टंडो अलायार जे उस्मान चाहुड़ी, नसरपुर, चंबड़, प्यारो लुंड समेत सॼे ज़िले मंझां आज़ादारी जो जेको आहे सो सिलसिलो जारी आहे ऐं जुलूस निकिरण जो सिलसिलो जारी आहे। ऐं उन्हनि जो चवणु आहे त इमाम हुसैन अलैहिस्सलाम ऐं संदन साथियुनि जी करबला में ॾिनल लाज़वाल क़ुर्बानीअ खे यादि करे हीउ जेको आहे सो आज़ादारी जो सिलसिलो जारी आहे। उन हवाले सां ज़िले टंडो अलायार जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में नंढड़े इमाम अली असगर खे यादि मंझि सबीलूं पंहिंजो लॻाई वियूं आहिनि। कैमरामैन टीम सां गॾु नसीर मोहन शाह, मेरान TV टंडो अलायार।